तालका दादू जे सदारती उम्मीदवार हुयसि ऐं 8 ते जेकी 8 फरवरी ते जेकी इलेक्शन थी उन जे बाबति तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि त जॾहिं बि इलेक्शन थींदी आहे तव्हां ॾिठो आहे त उनजी हिकिड़ी प्रोसेस हूंदो आहे, हिकिड़ी गैर हतमी लिस्ट ईंदी आहे। गैर हतमी लिस्ट आई, उन खां पोइ उहा वापसि वई, असां नाला लिखी ॾिना, उनमें 904 माण्हू हुया। असांजे ॿारनि में उस्ताद त काफ़ी रहिजी आहे, वरी साईं उहा उन्हनि मथे ठाही, अहिड़े तरीक़े सां ठाही वई जो हिकिड़े नाले खे 3 4 दफ़ा इस्तेमालु कयो आहे, जेको असां वटि सबूत तौर ते लिस्ट में मौजूदु आहिनि। उनजो CNIC नंबर, साॻियो ई पेरोल नंबर उहो ॾिनो वियो। इहा अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, दादू ज़िले जो असांजो पंहिंजो हितां जो इलेक्शन कमीशन जो चेयरमैन जेको असां सां साम्हूं पैनल हुयो मखदूम बिलावल शहीद जो, उन जो हू सरपरस्त आहे। साईं अफ़सोस सां चवणो थो पए त जेकॾहिं तव्हां अहिड़ी कुर्सी ते वञो था, तव्हां इंसाफ़ त कयो। तव्हां आख़िर ॾींहं ताईं असांखे 6 तारीख़ ताईं 7 तारीख़ ताईं बि असांखे वोटर लिस्ट न ॾिनी वई। जॾहिं 6 तारीख़ ते मां हैदराबाद वियुसि, मूंसां 2 ॼणा मौजूदु हुया, मां इलेक्शन चेयरमैन मरकज़ी सां मिलियुसि त मूंखे चयो वियो त बाबा तव्हांखे लिस्ट मिलंदी। बाबा लिस्ट छो न मिलंदी, राति जो मिलंदी, सुबुह जो मिलंदी। बाबा हींअर ॾे न असांखे, असां छा ते इलेक्शन प्रोसेस हलायूं, असां छा ते वर्क कयूं। चयो न इहो मूं ठहियल न आहे, मूं वटि कंप्यूटर ऑपरेटर कोन्हे, मुंहिंजो ॾहरकी वेठो आहे, घोटकी वेठो आहे। अबा असांखे आख़िर कीअं छो, जॾहिं मुखालिफ़ पैनल खे हिननि पहिरियों ई व्हाट्सअप करे माना वोटर कापी ॾेई छॾी, लिस्ट कापी ॾेई छॾी हुननि खे। त ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे त जेकॾहिं तव्हां हिकु एतिरे वॾे उहिदे ते वेठा आहियो, चाहे एतिरो वॾो प्रोसेस सिंध में करायो पिया था, उन जे लाइ तव्हां वटि अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त सिस्टम न आहे, तव्हां वटि वोटर लिस्ट न आहे। साईं जॾहिं बि इलेक्शन थींदी आहे, इलेक्शन कमीशन कंदी आहे त पहिरियां हतमी लिस्टूं शाया कंदी आहे। त आख़िरी ॾींहं ते 8 ते असांखे 8 तारीख़ ते सुबुह जो 9 साढे 9 बजे वोटर लिस्ट जी फोटो कॉपी कराए। हाणे उन में असां जॾहिं ॾिठो त असां कुझु बि न पिया करे सघूं। असां चयो त बाइकाट कयूं, प्रेस कॉन्फ्रेंस कयूं, पर असांखे चयो वियो त जेकॾहिं तव्हां कंदो तव्हांखे नाल करार ॾिनो वेंदो। तव्हां इलेक्शन कयो, असां ॾिठो त डबल ID, साॻियो CNIC नंबर, नालो मट, साॻियो पेरोल नंबर, हिकिड़ो नालो अॻु में, ॿियो उन पेरोल ते ॿियो नालो। असां सां अहिड़ा 150 खां 200 नाला लॻल जेके सबूत तौर ते इन वोटर लिस्ट में साईं मौजूदु आहिनि। इहे सबूत तौर ते असां कोर्ट में पेश कंदासीं। असां मरकज़ी इलेक्शन कमेटी जे चेयरमैन ते बेतमादी था कयूं त हुन असां सां धांधली कराई आहे, टेक्निकल धांधली कराई आहे, जेके हिन में लिस्ट में संदसि जी सही सां मौजूदु आहे। तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं, इहो ज़ुल्म आहे। जेकॾहिं ईअं थींदो, ईअं इलेक्शनूं थींदियूं, हीअ उस्तादनि जी इलेक्शन आहे, कोई सियासी इलेक्शन न हुई। इन में एॾी टेक्निकल धांधली कई हुई जंहिंजा असां वटि सबूत मौजूदु आहिनि। असां इन इलेक्शन प्रोसेस खे रिजेक्ट था कयूं। असां कोर्ट में वञण जी कोशिशि करे रहिया आहियूं। असां जल्द कोर्ट वञी, जेकर असां इंसाफ़ न कयो वियो, ऐं ॿी सूरत में जेको आहे असां हाई कोर्ट में इन मरकज़ी इलेक्शन चेयरमैन जे ख़िलाफ़ दरख़्वास्त ॾींदासीं। असां पंहिंजी जेको आहे दरख़्वास्त दाख़िल कंदासीं। साईं हिकिड़ो मिंट जो नंबर आहे, मां हींअर बि जेको इलेक्शन कमेटीअ जो निगरान आहे, फ़ोन खणण लाइ तयारु कोन्हे। हाणे मां इन मां सम्झी वियो आहियां त असांखे कंहिं हाई कोर्ट जो दर पकड़णो पवंदो। इंडस्ट्रीज़ वारनि खे बि घुराईंदुसि, हिन खे बि घुराईंदुसि, गाज़ी ख़ान जमालीअ खे, जंहिंखे बख़ूबी तव्हां बि सुञाणो था, मां बि सुञाणा थो। मां अहिड़ी एप्लीकेशन चेयरमैन एंटी करप्शन खे ॾींदुसि, नेब खे ॾींदुसि त हिन जा असां चेक कयूं। जेको माज़ीअ में ख़ादमे वतन इख़बार जो हाकुर हो, हींअर किरोड़ अरब टैक्सीअ में गाॾियूं थियूं हलनि, किथां ठाहियूंसि। जेको खेड़े सो खाए। वोटर लिस्ट में अवां सां धांधली कई वई आहे, CNIC नंबर ते उहे केतिरा वोट जेके आहिनि से साईं तक़रीबन 150 खां 200 नाला अहिड़ा आहिनि जेके डबल दाख़िल आहिनि, ऐं उहे दादू तालके जा पेटीएम जा मेंबर बि न आहिनि। ऐं तव्हां ॾिसंदो त हुन में मुख़्तलिफ़ नाला आहिनि। असांखे ख़बर न पई, नओं टीचर करे हुनखे दाख़िल कयो वियो। त कहिड़ो प्रोसेस आहे। ऐं लिस्ट साईं अॻु में ज़ाहिर थींदी आहे, तव्हां पाण ॾिसंदा आहियो त लिस्ट महीनो अॻु में सदाईं इलेक्शनूं थींदियूं आहिनि, जंहिं ते वर्क कयो वेंदो आहे। असांखे आख़िरी ॾींहं ताईं चवंदो छंछर ते सुबुह जो ॾींदासीं।
असां हुते हैदराबाद मूं पाण चयो कि मां मरकज़ी सदर जनाब गुलाम रसूल साहब सां ॻाल्हायो, इंतज़ार छलगरी असांजो साबिक़ा सदर उन खे फ़ोन करे चयोसीं असां सां ज़ुल्म थी रहियो आहे, असांखे लिस्टूं नथी मिलनि, असांखे ख़दशान में जेको आहे सो फारजरी कई थी वञे, असांखे किथां ख़बर पई आहे, पर हिन असांखां हिकिड़ी बि न ॿुधी। मरकज़ी चेयरमैन गाज़ी खान जमाली, मां हुनखे चवंदो रहियुसि त बाबा साहब तूं ईअं न कर, ज़्यादती न कर, असां बि तुंहिंजा आहियूं, दादू जा आहियूं, तूं असांजो ई, पर हिन असां हिकु न ॿुधी। असांखे पोइ बि हुन अमानुल्ला अमार चयो मां तव्हांखे हिननि खे चवां थो, हिनखे साम्हूं चई हिननि खे लिस्ट ॾे, चई मां तव्हांखे राति जो व्हाट्सअप कंदुसि, तव्हां वञो। असां लॉलीपॉप ॾेई असां निकिरी आयासीं। असांखे वरी राति जो बि न कई, सुबुह जो बि न कई, अॻे शाम जो बि न कई। वरी पोइ जेको असांजो निगरान हुयो, साईं जेको निगरान थी आयो चांडियो साहब, उन वटि इहे असां उन सुबुह जो असांखे लिस्टूं ॾिनियूं। लिस्ट में ॾिठोसीं त वॾो यकदमि चेक बि न पिया करे सघूं, होॾां प्रोसेस हले पियो इलेक्शन जो। असां हुन में जेको आहे सो पोइ असां हींअर जना कल्ह खां वठी असां इलेक्शन ख़तमु थी, सुबुह ॾिठो आहे त हुन में 150 खां 200 नाला एतिरा आहिनि, जेके हिकिड़े पेरोल ते 2 नाला 3 नाला, हिकिड़े CNIC ते 2 नाला 3 नाला लॻल आहिनि। इहो अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, धांधली थी असां सां। महिरबानी, थैंक यू वेरी मच। असां सां इंसाफ़ कयो वञे। मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि, मरकज़ी इलेक्शन कमेटीअ जो साबिक़ा मेंबर अब्दुल कादिर सोलंकी वेठो आहे, इलेक्शन जो प्रोसेस छा हूंदो आहे जेको बयानु करे।